बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम दोस्तों, जी तो तवां ॾिसी रहा हो असांजो चैनल इख़लाक़ वॉइस टीवी। तो दोस्तों, इख़लाक़ वॉइस टीवी में ॿीहर तव्हांखे दिल जी गहराइयुनि सां ख़ुशि आमदीद। तो दोस्तों, कुछ अहिड़ा मसला थी विया जंहिंजे करे असांजो चैनल जेको आहे थोरो बंदि थी वियो हो। हाणे अल्हम्दुलिल्लाह रेगुलर हिन में कमु कंदासीं। जीअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकु प्यारी हदीस आहे, फजर जी नमाज़ खां पोइ निंड करणु। सही बुखारी में आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा खां रिवायत आहे त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, जिन फजर जूं 2 रकातूं सुन्नत अदा करे पंहिंजे साॼे पासे लेटे पवंदा हुआ। दानिश जो बयान आहे त साॼे पासे सुम्हण जी हिकमत ही आहे त सुम्हण वारे खे गहरी निंड न ईंदी, छाकाणि त दिलि खाॿे पासे झुकियल रहंदी आहे। जॾहिं को साॼे पासे सुम्हंदो आहे त दिलि पंहिंजे मक़ाम खाॿे तरफ़ जी तलब हूंदी आहे ऐं उन्ही सबब जे करे सुम्हण वारे खे गहरी निंड खां रोकींदी आहे ऐं उन खां ग़फ़लत वारी निंड दुश्वार हूंदी आहे। बरख़िलाफ़ उन जी जो उहो खाॿे पासे सुम्हे त उन हालत में दिलि पंहिंजे जॻह ते ई रहिजी वेंदी ऐं उन सां सुम्हण वारे खे निहायत सुकून मिलंदो ऐं इंसानु ग़फ़लत वारे निंड में गुम थी वेंदो ऐं उनखे गहरी निंड अची वेंदी, जंहिंसां हू पंहिंजी दीनी ऐं दुनियावी मफ़ादनि जे निगरानी न करे सघंदो। चवंदा आहिनि त निंड मौत जी भेण आहे। जीअं त निंड ऐं मौत बराबरि आहिनि ऐं निंड मौत जी भेण सॾाईंदी आहे, छाकाणि त सुम्हण वारो मुर्दो आहे। उन्ही सबब करे अल्लाह ही ला यमूत ते निंड जो तारी थियणु महाल आहे ऐं जन्नतियुनि खे बि जन्नत में निंड न ईंदी। सुम्हण वारो उन ॻाल्हि जो ज़रूरतमंद हूंदो आहे त को उन जी हिफ़ाज़त करे ऐं संदसि नफ़्स जी हिफ़ाज़त करे, जंहिंखे आफ़तुनि सां वास्तो पवंदो रहंदो आहे ऐं उहो पंहिंजे जिस्म खे बि अचानक आफ़तुनि जे अचण खां महफ़ूज़ रखे ऐं सिर्फ़ु उन जो रब जेको उन जो पैदा करण वारो आहे उन जो हिफ़ाज़त ऐं निगरान आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बेदारीअ जो अंदाज़ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी बेदारीअ जो तरीक़ो ही हो त पाण सगोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह सवेर कुकड़नि जे भांग सां गॾु बीदार थींदा हुआ, पोइ अल्लाह जे साराह कंदा हुआ ऐं उन जी तकबीर भेजा आणींदा हुआ ऐं कलमा तौहीद इलाही पढ़ंदा हुआ ऐं उन खां दुआ कंदा हुआ, पोइ ॾंदण कंदा हुआ ऐं वज़ूअ जी तयारी फरमाईंदा हुआ। वज़ूअ खां पोइ पंहिंजे रब जे साम्हूं निमाज़ जे अदायगीअ लाइ बीहंदा हुआ। पंहिंजे गुफ़्तगू ज़रिए उन खां दुआऊं घुरंदा ऐं उन जी हमद सना बयानु कंदा हुआ ऐं उन्हीअ सां उमेदूं वाबस्ता कंदा हुआ। उन में ज़ौक़ ऐं शौक़ जो इज़हार फरमाईंदा हुआ ऐं उन जे पकड़ खां डिॼंदा हुआ। तो दोस्तों, असां नबी करीम जो प्यारो